नाज़रीन अमां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 न्यूज़ ऐं आऊं आहियां अव्हां जी होस्ट हिबा नवाब। हाणे ख़बर शामिल कंदासीं कोटड़ी कबीर मौला बख्श जी हीअ रिपोर्ट। इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे सॼी दुनिया जे इंसाननि तरफ़ां ज़बरदस्त खिराज़ तहसीन पेश करण जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी मोहम्मद कबीर में 7 मुहर्रम उल हराम जे सिलसिले में शहज़ादे कासिम घोट जी यादि में अली अकबर जागीर इमाम बारगाह मेमुण मोहल्ला मां मुंतज़िम शाहिद अली मेमुण जी अॻवाणी में मोमिननि जो मातमी ऐं सीना ज़नी जो जुलूस बरामद थियो। जुलूस में घोट कासिम जो पींघो ज़दी मुबारक ऐं ज़ुल्जना सां गॾु तारीख़ी खंबी जो मातम ऐं मजलिस अज़ा थी गुज़री। मातम में मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवें अज़ादारनि शिरकत कई, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। जॾहिं त ज़ख़्मी थींदड़ मातमी मोमिननि खे कोटड़ी कबीर बेसिक हेल्थ यूनिट इंतज़ामिया पारां फर्स्ट एड ॾियण जा फ़राइज़ अदा कंदा रहिया। जॾहिं त जुलूस वापसि अली अकबर जागीर इमाम बारगाह वटि निहर थियो, जिते नंगर न्याज़ पिणु खारायो वियो।